अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठुआर बाला बोलो। लभे मुर्गी का न सढ बाकरे दे, लभे मुर्गी का न सढ बाकरे दे। अॼुकल्ह महांगाई किन सबबनि जे करे एतिरी घणी थी वई आहे जो ॼण आजिज़ थी पियो आहे। खाधो पीतो खाइण पीअण जे लिहाज़ सां ईअं ई आहे। उन करे बिट मौज़ू लभे मुर्गी का न का सढ बाकरे दे। जानू ख़ुशबू केॾांहुं कोन वेंदी, इहो इसरार आहे घणो। ऐं हीअ बि आरज़ू त ज़रो ॿुधाए को अहिड़ो इसरार राज़ या घणो, राज़ इसरार या घणो। तक़दीर लिखियल हूंदी आहे, चवंदा आहिनि ॿुधंदा आहियूं भाॻ घणो। छो सोच में ॿुॾियल ॿुॾियल आहिनि भिनल भिनल सहमियूं सहमियूं अखियूं घणियूं घणो। जानी चवंदा आहिनि इहो रिंड साकी कहिड़ो जो होशियारी ऐं मस्तीअ में इम्तियाज़ न करे। सभिनी खां नज़र बचाए अहवाल करे थो जंहिं सां उन करे उन ख़ुशि नसीब जो ज़िक्र उन करे। तुंहिंजे निगाहुनि में अहले नज़र अहिड़ो अहसासु ॾिसी असांखे बि अहसासु महसूसु थो थिए उन करे। जानू तर्स ख़ौफ़ वबा जो अहिड़ी तरह थिए थो, अणॼातल ख़ौफ़ जंहिंजे करे ईअं सम्झिजे थो बेयकीनी जहिड़ी सोचिजे थो। ॾुखे वक़्तु अचण जे सूरत में पुष्ट पनाह को प्यार मोहबत सां दिलजोई करण लाइ को हुजे, अहिड़े वक़्तु माहौल में अहिड़ो अहसासु महसूसु थिए थो। यानी इंसानु सुकून इत्मीनान चवंदा आहिनि एतक़ाद में आहे। ईमान बिल्ला मज़हब जे फ़ाइदे जी ॻाल्हि ॻाल्हि में आहे त उनखे सुकून इत्मीनान हासिलु थी वञे, ईअं आहे। अक़ीदो आहे मालूमात असबाब जिन जो तमामु घणो बारीक बीनीअ सां हिसाब कयो वियो आहे। जानू आलम काइनात जो निज़ाम कुदरत दलील आहे, जो निज़ाम कुदरत दलील आहे। बेवस ऐं बेवस उहो छा करे सघंदो, ईअं आहे। चवंदा आहिनि मटे बंदो मदद ख़ुदा आहे। आजिज़ सारीअ सां उनखे ई उन बाबति इल्तिजा कई आहे। यानी अहिड़ी क़िस्मत किथे जो इहे कम ख़ुदि ब ख़ुदि थी वञनि। पाण मुरादो पाणे इहा ज़रूरत उन ज़रूरत वक़्तु महिल ते पुॼी वञनि। जताईं तमामु घणो था पर ए ज़रूरी कम बि कोन था कनि। आसम में त अलाह नाफ़िअ करीम रहीम में आहे। अहिड़ी ज़रूरतूं हसरतूं नेक ख़वाहिशूं उहो ई पुॼा ईअं ई पुॼनि। जानू ख़िज़ा खां पोइ बहार बि त ईंदो चवंदा आहिनि, पोइ छा थींदो? सोचियां थो ज़माने जो हाल छा थींदो? उलझियल इहे सभु कम सुलझंदा त छा थींदो? दिलि मन खे ख़ुशी मिलंदी, ख़ुशहाली थींदो, ख़ुशहाली थींदी, ख़ुशहाल थींदो। यानी अहिड़ा सब्ज़ बाग़ ॾेखारण जंहिंमें न ईंदो कर, अहिड़नि ख़ुशि फ़हमनि में अहिड़ी तरह न ईंदो कर। ठिकर जो ठां बि वठिबो त ठाहे ठोके ईअं कढो कर। मिठड़नि मिठड़नि ॻाल्हियुनि में लॻी दिलि फिरे बजे में धोखे बाज़नि में न ईंदो कर। जानू तूं रह पंहिंजी पक ते, ईअं कोन थींदो। अहिड़ी तरह ॾिसंदो जॾहिं बेनिकाब त चंड शर्माइजी वेंदो। आरसी ॾिसण सां गुज़रे कोन थो उनखे ख़्यालु, पंहिंजी ख़बर कोन्हे उनखे मुंहिंजी ख़बर कहिड़ी रखंदो। पाण भलो था चाहियूं, पंहिंजो भलो थींदो। यानी चवंदा आहिनि त हिकिड़ी शोखी अलाह ख़ुदा ॾिनी आहे। हुस्न ऐं इश्क़ खे फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे त इहो अखियुनि में ऐं हीउ दिलि में रहंदो आहे। वलाल बिसवाब, इहा ख़बर अलाह हकीम अल करीम खे आहे। यानी चवंदा आहिनि अगरि मतिलबी मशूक़ जी आहे, मशूक़ जो आहे हिकु तरफ़ी ऐं ग़ैर ज़रूरी सिर्फ़ु पंहिंजे ई तरफ़ सोच करणु थो चाहे, ईअं करणु थो चाहे, ईअं आहे। ताड़ी हिकिड़े हथ सां कोन वॼंदी आहे। वलाह अलम बिसवाब, इहा ख़बर अलाह हकीम अल अलीम खे आहे।
जानू चवंदा आहिनि मूंखे पंहिंजे जवानीअ जो कसम आहे त ही इश्क जवानीअ जी शरारत आहे, उन खां सवाइ कुझु बि कोन आहे। वल्लाहु अलम बि सवाब या ख़बर अलाह हकीम अलीम खे आहे। जानी चवंदा आहिनि जेसीं ताईं इंसानु बाख़्तियार न आहे उन वक़्त ताईं तक़रीबन सभई अहिड़ा लफ़्ज़ बेमैना आहिनि। ईअं आहे जॾहिं मालूम थिए त सालिको हक़ ऐं बातिल जे कहिड़े रस्ते ते हले पियो आहे, पोइ उन जी कहिड़ी क़दुरु आहे। जानी चवंदा आहिनि त जेसीं ताईं इंसानु बाख़्तियार न आहे उन वक़्त ताईं तक़रीबन सभई अहिड़ा लफ़्ज़ बेमाना आहिनि। ईअं आहे इंसान जो क़दुरु मुक़ररु हद ताईं आज़ादी लाज़मी आहे। जॾहिं मालूम थिए त सालिको हक़ ऐं बातिल जे कहिड़े रस्ते ते हले पियो आहे, पोइ उन जी कहिड़ी क़दुरु आहे। जानू जवानीअ में राहत नसीब हुयो, सुकून हुयो, मुतमइन इत्मीनान हुयो, ख़ुशी घणी हुई, रोज़गार हुयो, सिहत तंदुरुस्ती हुई, पंहिंजीअ मां पंहिंजो घणो हुयो, पंहिंजे मां पंहिंजो घणो हुयो। जानी तूफ़ान लिकल आहे तुंहिंजे शबाब में, ख़ुशीअ जहिड़ी ख़ुराक कान्हे चवंदा आहिनि इहा आहे तुंहिंजे ज़िंदगीअ में। ख़ुशि हुजे, शादाबाद हुजे तूं पंहिंजीअ में, ख़ुलूस इख़लाक़ प्यार मोहबत घणो आहे तुंहिंजे गुफ़्तगू में। जानू जहिड़ी तरह तूं मुस्कुराईंदो ईअं आहे, अहिड़ी तरह कहिड़ी बि कली चिड़े कोन थी। ईअं आहे ॼण त अञा बि जवानी ख़ुदि ब ख़ुदि जवानीअ जो सिंगार। ईअं आहे सादगी बि तुंहिंजी कमाल जी आहे। ईअं आहे जानी अॼुकल्ह कोरोना दुनिया जे इस्लामी गैर इस्लामी मुल्कनि में पकड़ियल आहे। बुख बेरोज़गारी तमामु घणी वधियल आहे। चवंदा आहिनि माण्हू इंसान ग़ुर्बत जे लकीर खां बि हेठि आहे, सप खां बि वधीक वज़न आहे। ॼण ईअं आहे मज़हबी समाजी बेड़ाकनि ते पाबंदी आहे। ॼणू गॾु थियण, हथ मिलाइण, भाकुर पाइण ते पाबंदी आहे। सिनेमा घर, थिएटर, तफ़री हंध, सियाहती स्पोर्ट्स क्लब, रांदियुनि जूं टूर्नामेंट ते पाबंदी आहे। दरगाहुनि ते बि रश जी इजाज़त न हूंदी। ईअं आहे जानू बैनुल सूबाई ट्रांसपोर्ट खे 15 जुलाई 2020 ताईं पाबंदी हूंदी। ईअं पंहिंजी अख़बार में लिखियलु आहे। स्मार्ट लॉकडाउन लॻल आहे, SOP ते अमल करणो आहे। ईअं आहे वरी ईअं साॻियूं पहिरीं वांगुरु जल्द थिए अहिड़ा ख़ुशगवार लम्हा थियनि। ईअं आहे वरी ईअं साॻियो पहिरीं वांगुरु जल्द थिए अहिड़ा रातियूं ॾींहं ख़ुशगवार असांजी इहा दुआ आहे। आला मिन फज़ल रबी आहे त ईअं आहे जानू तोखे ॻाल्हि ॿुधायां थो। ईअं आहे ही थोरो या घटि कोन आहे। पीढ़ीअ में असां तौबा कई आहे, सॼी उमिरि में असां हिकु कमु कयो आहे। जानी अञा अहिड़ा ख़ुशगवार लम्हा थिया ई कोन आहिनि। ईअं आहे अहिड़नि ख़ुशगवार वक़्त महिल अचण जे ख़ुशीअ में। ईअं आहे केतिरा जतन था कजनि अहिड़ी ख़ुशबू दिलि मन झूमी झूमी पए थिए। ईअं आहे मन दिलि जी काइनात ख़ुशहाल थिए थी। ईअं आहे जानू अल्लाह अव्वल आख़िर ज़ाहिर बातिन ख़ैरु कंदो। आमीन ज़ुम आमीन। अञा जेके कम कोन थिया आहिनि अल्लाह अलीम अल रहीम करीम रहीम खे सभु मालूम आहे, उहे थींदा कंदो। आमीन ज़ुम आमीन। ज़रूरतूं हसरतूं नेक ख़वाहिशूं जदीद दौर ज़माने मुताबिक़ सहूलतूं आसानियूं कंदो पुॼाईंदो आहे। ईअं आहे मन दिलि घुरिया मतिलब नेक मक़सद अलाह करीम रहीम मिठूअ जा पुॼाईंदो, थींदा कंदो पुॼाईंदो। अलाह करीम रहमान रहीम आहे। आमीन सुम आमीन बेरहमत कया रहमुर राहिमीन। आमीन अलाह रहीम करीम आहे पुॼाईंदो। आमीन सुम आमीन बेरहमत कया रहमुर राहिमीन। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आल मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आल मुहम्मद।
वाली व स्वाबी अजमईन आमीन बिरहमतिक या रब्बल आमीन आमीन।